हाणे हलूं था असां इस्लामाबाद ऐं उतां डॉक्टर मुनव्वर हुसैन पंवड़ सां ॻाल्हायूं था जेके एरिया स्टडी सेंटर में यूएस रिलेशन्स में महारत रखनि था। डॉक्टर साहब थैंक यू वेरी मच। डॉक्टर साहब तव्हां हिन सूरत हाल पे ॾिसो पिया कीअं तव्हांखे कीअं रिस्पॉन्ड कंदव इन जेका अमेरिकन ईरान ते या बमबारी कई आहे हिन सां तव्हांखे छा नज़र अचे पियो? बिल्कुल पाकिस्तान जी जेको स्टेटमेंट आहे प्लस जेको फॉरेन मिनिस्टर स्टेटमेंट कोट कई आहे बिल्कुल इंटरनेशनल लॉ जे पर्सपेक्टिव सां ईरान जी वॾी स्ट्रॉन्ग पोजीशन आहे ऐं हिन महिल असां अनचार्टेड टेरिटरी में दाख़िल थी चुका आहियूं फ्रैंकली स्पीकिंग, छो त जेको रूल बेस्ड इंटरनेशनल ऑर्डर हुयो अॼु उहो मुकम्मल तौर ते इरोड थी चुको आहे ऐं हाणे तव्हां ॾिसंदव त दुनिया जा कई ममालिक इहो सोचींदा त अगरि उन्हनि वटि न्यूक्लियर बॉम्ब न आहे त उन्हनि वटि उन्हनि जी सेफ्टी न आहे। सो लिहाज़ा बजाए इहो त ईरान खे न्यूक्लियर बॉम्ब ठाहिण खां रोकण जी काविश में जेको बॉम्बिंग थी आहे एयर स्ट्राइक्स थी आहिनि, ईरान विद इन द स्पैन ऑफ 3 to 5 years पंहिंजो न्यूक्लियर बॉम्ब ठाहे वठंदो। बल्कि हिन महिल जेको एक्स यूएस रशियन प्रेसिडेंट आहे जंहिंजो नालो आहे दिमित्री मेदवेदेव, उन स्टेटमेंट जारी कई आहे त कई ममालिक हिन महिल ईरान खे न्यूक्लियर बॉम्ब ॾियण लाइ तैयार आहिनि। सो देयरफॉर बजाए इहो त दुनिया में पीस एंड स्टेबिलिटी हुजे आहे, उहा पीस एंड स्टेबिलिटी इरोड थी चुकी आहे ऐं काफ़ी ममालिक न्यूक्लियर टेक्नोलॉजी हासिल कंदा। अगरि ईरान वटि हूंदी डेफिनेटली सऊदी अरब ॾींदो ऐं टर्की बि सोचींदो त सुभाणे उनजी सिक्योरिटी खे बि ख़तरो थी सघे थो पियो, लिहाज़ा टर्की बि पाण खे न्यूक्लियर वाइज कैपेबल करण जी कोशिश कंदो। उन खां अलावा जेके हिन महिल राइजिंग सेंटर्स ऑफ पावर्स आहिनि लाइक ब्राज़ील ऐं साउथ अफ्रीका ऐं नाइजेरिया, उहे बि डेफिनेटली पाण खे न्यूक्लियर कैपेबल कंट्री करण जी काविश कंदा। सो वी आर इन अ डिफरेंट हिन महिल टेरिटरी में आहियूं ऐं जीअं मां हिकिड़े तव्हांजे प्रोग्राम में इहो चयो त विद इन द स्पैन ऑफ 5 to 7 years न्यू नॉर्मल कायम थियण वेंदो इंटरनेशनल सिस्टम में। सो उहो उनजी आगाज़ थी चुको आहे ऐं हिन में ग्लोबल साउथ जा जेके ममालिक आहिनि दे आर गोइंग टू प्ले अ वेरी वाइटल रोल। अच्छा डॉक्टर साहब, हीअ तव्हां वॾी अहम ॻाल्हि कई आहे। त हाणे त हिन जो मतिलबु इहो बि खणूं सवली सिंधी में त हीअ आलमी जेके कानून आहिनि, यूएन चार्टर्स आहिनि, कन्वेंशन्स आहिनि, हाणे हिननि जी का अहमियत नाहे रही। जेको न्यू नॉर्मल जी तव्हां ॻाल्हि कयो पिया, हिन जो मक़सदु आहे इहो सभु रिवाइज़ थींदो जेकॾहिं थियो, छाकाणि केरु कंहिं बि आलमी कानून खे अमेरिका तहस नहस करे छॾियो, इसराइल तहस नहस करे छॾियो, तंहिंजे करे हाणे ॿिया मुल्कनि चवंदा त हिते त कंहिंजी ॻाल्हि पुछे यूएन जो को असरु न आहे, अमेरिका खे रोकनि कोन था, इसराइल खे रोकनि कोन था, तंहिंजे करे हर को हाणे जेको ताक़तवर हूंदो जेको ॾाढो सो गाबो हलंदो रूल दुनिया में। हाणे एग्जैक्टली रियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट बि इहो ई चए थो त असां अनाकिक वर्ल्ड में रहूं था पिया जिथे देयर इज एब्सेंस ऑफ द रूलर ऐं जेको पावरफुल आहे, जेको सर्वाइव करे वेंदो इन द वेरी डिफिकल्ट कंडीशंस, उहो ई ज़िंदा रहंदो, अदरवाइज ॿिया सभई मारिजी वेंदा। सो इहो हिन महिल रूल ऑफ द लॉ आहे जेको असां बदकिस्मती सां चई सघूं था त इहो जंगल जो कानून आहे। ऐं इन खां अलावा मां हिकिड़ी तव्हांखे इंपॉर्टेंट शइ ॿुधाइण चाहियां थो पियो। इज़राइल हिन हमले जे पोयों इज़राइल बीठल आहे बिकॉज़ इज़राइल वटि ॿ ऑप्शन आहिनि। हिकिड़ो ऑप्शन त इहो आहे त हिकिड़ो पीसफुल ईरान हुजे, इंटरनेशनल सिस्टम में इंटीग्रेटेड हुजे, अमेरिका वेस्टर्न वर्ल्ड अरब वर्ल्ड सां हुनजा तालुक नॉर्मल हुजनि ऐं उन वटि न्यूक्लियर कैपेबिलिटी न हुजे, उनजे मथां कंहिं बि क़िस्म जा सैंक्शन्स न हुजनि। इज़राइल खे अहिड़ो ईरान नथो खपे। इज़राइल खे अहिड़ो ईरान खपे थो पियो जेको सैंक्शनड हुजे, आइसोलेटेड हुजे, बट न्यूक्लियर हुजे, ताकि थ्रेट परसेप्शन जेको आहे उहो उनजे ज़रिए सां अमेरिका जी हिमायत हासिल करे अरब वर्ल्ड जे मथां ईरान जे मथां बम्बार्डमेंट कराईंदो रहे। सो देयरफॉर हिन महिल जेको टारगेट ईरान जो हुजणु घुरिजे उहो इज़राइल हुजणु घुरिजे बिकॉज़ इज़राइल जेको ट्रिपल एच ईरानी नेटवर्क हो जंहिंमें हमास, हिज़बुल्ला ऐं होसीज़, उन्हनि जे मथां हमलो कराए काफ़ी हद ताईं उन्हनि खे कमज़ोर कयो आहे। सो नाउ ईरान हैज़ अ चांस कि कंटिन्यूअसली कंसिस्टेंटली वेरी पावरफुल मिसाइल अटैक करे इज़राइल जे मथां, ताकि हिन महिल जेकी नेतन्याहू जी हुकूमत आहे जेकी कमज़ोर फुटिंग्स ते बीठल आहे, जिथे माण्हू भॼनि था पिया, जिथे उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर तक़रीबन इरोड थी चुको आहे, उहा हुकूमत किरे ऐं इज़राइल इन कंडीशन में न रहे ताकि फ्यूचर नियर फ्यूचर में चाहे वो लेबनान आहे या सीरिया है या गज़ा है या वेस्ट बैंक आहे, कंहिंखे बि थ्रेट ॾेई सघे। सो ईरान बजाए इहो त अमेरिका जे मथां कंसंट्रेट करे, आई वुड सजेस्ट ईरान rather concentrating on America, छो त अमेरिका जे मथां अटैक जो मतिलबु हूंदो अमेरिका खे हिन फुल फ्लेज वॉर में वठी अचणु, ऐं इज़राइल चाहे इहो थो त अमेरिका फुल फ्लेज वॉर में दाख़िल थिए। लिहाज़ा ईरान वटि बेस्ट ऑप्शन इहो आहे त इज़राइल खे टारगेट करे, स्ट्रेट ऑफ हुर्मुज़ खे चोक करे, ताकि अमेरिका, वेस्टर्न कंट्रीज़ ऐं प्लस जेके अलाइज़ आहिनि, अरब अलाइज़ आहिनि, उन्हनि जी इकोनॉमी खे हिकिड़ो धचको लॻे
ऐं उन सां गॾोगॾु उहे अमेरिकन एयर बेसिस जेके सीरिया ऐं जॉर्डन में आहिनि, जिथे ईरान जा जेके मिसाइल ऐं ड्रोन्स आहिनि उन्हनि खे इंटरसेप्ट कयो वियो आहे, उन्हनि खे अगरि टारगेट कंदो त जॉर्डेनियन गवर्नमेंट एंड प्लस सीरियन गवर्नमेंट जेके हिन महिल एंटाई ईरान आहे उहा कमज़ोर थींदी। अदरवाइज जेके ॿिया अरब ममालिक आहिनि, जीअं सऊदी अरब आहे, कतर आहे या ॿिया कंट्रीज़ आहिनि, उन ते अटैक करे ईरान इज़राइली एजेंडा खे मज़ीद मज़बूत ठाहींदो। दिस इज़ माय हम्बल सजेशन। डॉक्टर साहब, पर इहो तव्हांजी सजेशन ते त हुननि जीअं ई अमेरिकन हमला कया, उनजे 2 कलाकनि खां पोइ उन्हनि इसराइल ते हिकिड़ो तमामु सख़्तु क़िस्म जो हमिलो कयो ऐं काफ़ी नुक़सानु ॾिनो आहे इसराइल खे। तक़रीबन 3 खां 35 जेके मिज़ाइल आहिनि उहे हिट कया आहिनि कामयाबी सां। त उहो त इसराइल ॾांहुं फोकस करे चुका आहिनि ऐं उन्हनि लॻे ईअं थो त हाणे अमेरिका ते जॾहिं ईंदा सो ईंदा, पर इसराइल ते उन्हनि जो फोकस कंटिन्यूअस आहे। इहो अॼु उन्हनि शुरू करे छॾियो आहे। हाँ, बिल्कुलु तव्हां सही फरमायो। इहो कंसंट्रेट उन्हनि खे रखिणो हूंदो, बिकॉज जो रियल गेम आहे उहा बिटवीन इज़राइल एंड ईरान आहे। जेकी रियल गेम ऐं रियल इशू आहे, दैट इज़ द पैलेस्टीनियन इशू। सो हुनखे रिज़ॉल्व करण जे लाइ उनजे मथां कंसंट्रेट करणु ज़रूरी आहे। ऐं प्लस अगरि ईरान खे न्यूक्लियर एसेट्स मिलनि था, जीअं दिमित्री साहब फरमाइनि था पिया, उन खां पोइ ईरान न्यूक्लियर कैपेबल कंट्री थी वेंदो। इट वुड बिकम अ हार्ड स्पॉट जंहिंजे मथां अटैक करे सघिजे। सो मां सम्झां थो त इन द फ्यूचर लॉन्ग वॉर जे लाइ अमेरिका तयारु कोन्हे। तव्हां पंहिंजे इंट्रो जे अंदरि पहिरियों ई ॿुधाए छॾियो आहे। जेके सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे, पब्लिक ओपिनियन आहे, पॉलिटिशियंस आहिनि, स्कॉलर्स आहिनि अमेरिका में, उहे हिन महिल जंग जी मुखालफ़त कनि था पिया। बल्कि इहो जेको सर्जिकल स्ट्राइक कयो आहे, इन में प्रेसिडेंट ट्रंप पाण खे तमामु हिकिड़े मुश्किल हालात में विझी छॾियो आहे। ऐं हिन महिल मूंखे नथो लॻे जो उन्हनि जी प्रेसिडेंसी उहो आसानीअ सां हली सघंदी अमेरिका में। ऐं इहा ई वजह आहे त चाहे उहे डेमोक्रेट्स आहिनि या उहे रिपब्लिकन्स आहिनि, लाइक सेनेटर मैसी हुजे या रो खन्ना हुजे, या प्रोग्रेसिव जेके सेनेटर्स आहिनि या कांग्रेसमैन आहिनि जीअं इल्हान उमर आहे, या लेफ्टिस्ट क़िस्म जा जेके कांग्रेसमैन आहिनि जीअं सैंडी बर्नर आहिनि, उहे हिन महिल प्रेसिडेंट ट्रंप जे मथां प्रेशर विझनि था पिया। ऐं मुमकिन आहे त इहा रेज़ोल्यूशन कांग्रेस में पास थी वञे। विदाउट अप्रूवल ऑफ द कांग्रेस, प्रेसिडेंट डज़ नॉट हैव अथॉरिटी टू गो टू वॉर। ऐं हिन जा छा रिपरकशन छा थी सघनि जेकॾहिं इहा कांग्रेस में अचे थी ऐं उन्हनि जी अप्रूवल नथी मिले? त हीअ त हू चवनि था अनकॉन्स्टिट्यूशनल एक्ट कयो आहे, त इहो इम्पीचमेंट थी सघे थी ट्रंप जी? हिकिड़े असां ॾिसूं था दूर वारी जेका नज़र आहे उन हिसाब सां ॾिसूं था। इहो उन सूरत में थी सघे थी इम्पीचमेंट जंहिं सूरत में रिपब्लिकन्स बि मुकम्मल तौर सां उन लॉबी सां बीहनि जेके पीस लॉबी आहे, एंटी वार लॉबी आहे, अमेरिका फर्स्ट लॉबी आहे, जेके लीड कार्ल टकरसन थो करे। हिन महिल मज़बूत आवाज़ आहे अमेरिका में, स्पेशली इन द सोशल मीडिया। पर हिन महिल असांखे इहो बि सम्झणु घुरिजे जो कांग्रेस, चाहे उहो अपर हाउस आहे या लोअर हाउस आहे, यानी हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव आहे या सेनेट आहे, उन में रिपब्लिकन्स खे मेजॉरिटी आहे। ऐं जूइश लॉबी, स्पेशली न्यूकॉन्स, जंहिंजो एजेंडा आहे त अमेरिका वॉर में वञे, उहे प्रेसिडेंट ट्रंप खे हिन में सपोर्ट कंदा। पर मां इहो थो सम्झां जेको प्रेसिडेंट ट्रंप जेको टाइम ॾिनो आहे, उहो इन करे टाइम ॾिनो आहे त हिकिड़े क़िस्म जो सिंबॉलिक अटैक हुजे ईरान जे मथां। जीअं हिन महिल ऑपरेशन सिंदूर हुयो पाकिस्तान जे हवाले सां, जंहिंजो इंडिया खे फ़ाइदो न थियो बल्कि नुक़सानु थियो। अहिड़े नमूने सां जेको टाइम ॾियणो ईरान खे, इहो एतिरो वक़्तु ॾियणो जो ईरान पंहिंजे एसेट्स खे जेको आहे शिफ्ट करे छॾे। ऐं उहे ईरानियंस हाणे चवनि बि था त असां पंहिंजे एसेट्स खे शिफ्ट कयो आहे, उनखे मेजर को बि कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु न पहुतो आहे, एक्सेप्ट इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो आहे। सो सिंबॉलिक हिकिड़ो अटैक हो। आई थिंक दिस इज माय कन्विक्शन, मे बी माय सजेशन, त ईरान भी हिकिड़ो सिंबॉलिक अटैक कंदो अमेरिका जे मथां इन ऑर्डर टू सेटिस्फाई देयर पीपल, बट द मेजर टारगेट वुड बी द इज़राइल एंड दोज अरब पार्टनर्स हु आर सपोर्टिंग इज़राइल। अच्छा, हीअ पब्लिक ओपिनियन जेको अमेरिका में आहे उहो त तमामु तेज़ी सां ट्रंप जे ख़िलाफ़ु वञे पियो, त इहो मैटर कंदो? घणी इसराइल लॉबी केॾी बि स्ट्रॉन्ग छो न हुजे, पब्लिक ओपिनियन अमेरिका में। ऐं तव्हां ॿियो छा सम्झो था जेको यूरोपियन यूनियन आहे या यूरोपियन कंट्रीज़ जेके बि आहिनि, उहे छा रिएक्ट करे सघनि था इन सॼे मामले में? एतिरो ओपनली बीह सघनि था इन अमेरिका सां गॾु? ॾिसो, यूरोपियन कंट्रीज़ जी आवाज़ त हिकिड़ो डिफरेंट पॉइंट ऑफ व्यू खणी हलनि था। जीअं फ्रांस आहे फॉर इंस्टेंस, ऐं मैक्रोन G7 जे अंदर बि मुखालफ़त कई, बल्कि हू चए पियो त ॻाल्हियुनि सां हिननि मसइले खे हल कजे। पर यूरोपियन यूनियन जी एतिरी पावर न आहे, इकोनॉमिकली एतिरा पावरफुल न आहिनि, मिलिटरीली एतिरा पावरफुल न आहिनि। ऐं पूरे यूरोप जेके 26 ममालिक आहिनि, हिन जी टोटल अगरि फौज हिकिड़े फुटबॉल ग्राउंड जे अंदरि अची सघे थी पई, सो दे डोंट हैव मिलिटरी कैपेबिलिटी, दे डोंट हैव इकोनॉमिक कैपेबिलिटी जिथे हू अमेरिका खे कंटेन कनि। ऐं हूअं बि प्रेसिडेंट ट्रंप हिकिड़े अनप्रिडिक्टेबल, अनकन्वेंशनल क़िस्म जो पॉलिटिशियन आहे। तव्हां ॻाल्हि कई अमेरिका जे अंदरि जेके हिन महिल पब्लिक ओपिनियन ठहे थी पई, मां कुझु नाला तव्हांजे साम्हूं खणा थो पियो।
जॉन पीर शाइमर ऐं जेफरी सैक्स, ये ॿई स्कॉलर्स जेके सम्झनि था पिया त इहा नेतन्याहू जी पुराणी ख्वाहिशी त अमेरिका खे इसराइल जे वॉर में ड्रैग करे। डगलस मागेरकर ऐं उन खां पोइ मार्जोरी, दे आर आल्सो अपोजिंग दिस वॉर। रो खन्ना जो मां नालो पहिरियों ई खयो, डेविस स्मिथ, अन्ना कैस्पेरियन ऐं टकर कार्लसन, ऐं इन खां पोइ क्रिस्टाइन अमानपुर। इहे उहे नाला आहिनि जंहिं पब्लिक ओपिनियन ठाहे छॾी आहे। अमेरिकन्स जो रियल प्रॉब्लम इहो आहे त अमेरिका खे ग्रेट कीअं ठाहिजे, ऐं जेकी हिन महिल गुर्बत आहे, इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो डिके थिए थो पियो, उनखे रीबिल्ड कीअं कजे, ऐं अमेरिका में जॉब्स कहिड़े नमूने सां वधनि। इज़राइल खे जेको नुक़सान पियो आहे, इन माय व्यू पॉइंट, इहो अमेरिका खे इन लॉन्गर रन फ़ाइदो ॾींदो, बिकॉज़ जेको R&D सेंटर तबाह थियो आहे ईरान में, इज़राइल में ईरानियन हमलनि जे करे, ऐं हुन सां गॾोगॾु जेकी उतां जी इंडस्ट्री ऐं उन जो हाइफा पोर्ट जेकी तबाह थी आहे, उन सां फ़ाइदो इहो थींदो त इहे सेंटर्स क्वाइट पॉसिबल अमेरिका में वञी इस्टेब्लिश थियनि, ऐं अमेरिका में हिकिड़ी नई जॉब्स डेवलप थियनि। ऐं हूअं बि ग़ालिबन इहो अमेरिका जे हक़ में आहे त नेतन्याहू खे इज़राइल खे कट टू साइज़ कनि, जीअं मोदी खे ऐं इंडिया खे कट टू साइज़ कयो आहे, बिकॉज़ इहो नेतन्याहू हुयो जंहिं हमेशह चयो आहे त आई नो हाउ टू मैनिपुलेट द अमेरिकन प्रेसिडेंट्स। ऐं तव्हांखे यादि हूंदो जंहिं महिल प्रेसिडेंट क्लिंटन हुयो ऐं हुन टू स्टेट सोल्यूशन जी ॻाल्हि कई, त उन महिल मोनिका लुइंस्की खे इंस्टॉल करायो इज़राइल इन ऑर्डर टू प्रेशराइज अमेरिकन प्रेसिडेंट। सो देयरफॉर इज़राइल जी हिकमत अमली इहा ई हूंदी त प्रेसिडेंट ट्रम्प खे अंडर प्रेशर वठी अचे। ऐं तव्हांखे मां हिकिड़ो ॿियो वाक़ियो बि ॿुधायां, जीअं मां पहिरें पंहिंजे हुन हिसे में इहा ॻाल्हि कई त इज़राइल जे फेवर में नथो वञे हिकिड़ो पीसफुल ऐं हुन जा कोऑर्डियल रिलेशन्स हुजनि विद अमेरिकन। जॾहिं JCPOA जी डील पई थिए 2015 जे अंदरि, उन महिल ओबामा एडमिनिस्ट्रेशन हुई ऐं सेनेटर केरी खे उन्हनि मोकिलियो हो नेगोशिएशन जे लाइ ऑन बिहाफ ऑफ अमेरिका। उन महिल हसन रूहानी साहब सदर हुया ईरान जा, ऐं हसन रूहानी साहब जी वालदा जो इंतकाल थियो, ऐं हसन रूहानी साहब जो जेको भाउ हुयो उहो नेगोशिएशन जो हिसो हुयो। ते केरी साहब हली करे उनजे कमरे में ताज़ियत कई ऐं उन सां गले सां उनखे लाथो। ऐं इहे इमेजिस जेके आया, इहे इज़राइल खे क़ाबिल क़बूल न हुआ। इन खां अलावा तव्हांखे इहो बि यादि हूंदो त प्रेसिडेंट ट्रम्प कोशिशि कई त अमेरिकन इंटरेस्ट रुगो सिक्योर हुजनि ऐं इज़राइल खे हू नेगोशिएशन्स में न खणनि। बिलफर्ज़ हमास सां जेके नेगोशिएशन थिया स्टीव जेको विटकॉफ जे ज़रिए सां, उन में उन्हनि इज़राइल खे एतमाद में न वरितो, जंहिं ते नेतन्याहू खे रिजर्वेशन्स हुयूं। उन खां पोइ जेके होसीस सां जेके नेगोशिएशन्स थिया, जंहिंमें इहो तय थियो त हू अमेरिकन शिप्स ते अटैक न कंदा, अमेरिका उन ते अटैक न कंदो, उन में इज़राइल जे हवाले सां को बि गारंटी न वरिती वई त होसीस इज़राइल जे मथां हमलो न कंदा। सो देयरफॉर it is quite possible that President Trump might try to cut to size, especially Netanyahu ऐं इज़राइल, ऐं जेकी इज़राइल में तबाही थी चुकी आहे ऐं मज़ीद जेकी तबाही थींदी, मां नथो सम्झां 10 सालनि में इज़राइल उन पोज़ीशन में ईंदो जिथे हू पंहिंजी ॻाल्हि खे डिक्टेट कराए सघे, स्पेशली इन द मिडल ईस्ट। तव्हां वॾी अहम नओं एंगल असांखे ॾिनो आहे। थैंक यू वेरी मच डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर मुनव्वर हुसैन साहब सां गॾु मौजूदु हुआ। हुननि जो ख़्यालु आहे, हुननि जो तजियो आहे त ही जेको कुझु बि अमेरिका कयो आहे, इहो ईरान ते ख़ैर उन्हनि जो त आहे, पर ही इसराइल खे बि कटो साइज़ करण जी हिकिड़ी कोशिशि आहे, छाकाणि त इसराइल तमामु घणो US पॉलिसी में पेनिट्रेट करे चुको हो ऐं अॼु ताईं बि आहे। तंहिंजे करे इहो इसराइल खे ॾुखियो करण लाइ हिन वक़्तु अमेरिका जेका इहा चाल हली आहे, इन जा काफ़ी देरि खां पोइ हिन जा असर साम्हूं ईंदा।